तो छदे नो बारन के घिटियुनि में बाज़ारुनि में लोफरन जे हवाले हिन वक्त में पुट औलाद तुंहिंजे जा वॾा थाड़ेल चौधारी थिया पिया आहिनि। मवाली आम थी विया मवाली, नौजवान छोकरा खरी विया के हीरोइन जा मवाली के चरस जा मवाली के मुंहिंजा दोस्तो ज्वारी बणजी विया, घर जा टपड़ थाव खपायूं था छॾनि पिया। औलाद नाहे न दुख आहे त यार मूंखे औलाद कोन्हे, पर जे नाफरमान औलाद थी पए त हज़ार दुख आहे। औलाद न हुजण हिकिड़ो सूर आहे, औलाद नाफरमान थियण हज़ार सूर आहिनि, रोज़ जा सूर आहिनि। हाँ औलाद जी दाह अचे तुझे छोरे हीअं कयो आहे, पीउ जे दिलि ते छा गुज़रंदो? पोइ तूं पिटी तो सही, औलाद सुधरियो न आहे, मुंहिंजो औलाद बिगड़ी वियो आहे। तो कहिड़ो उनखे सुठा सबक सेखारिया हुया? ॾोह त तुंहिंजो आहे न, ग़लती त तुंहिंजी आहे न। समझो था अलाए कोन था समझो? तो को नथा सुधरनि हिते वठी अच, इंशाअल्लाह तुंहिंजो औलाद मां सुधारे ॾींदुसि। मुझे मदीने वाले साईं जी रहमत जी निगाह है हिन जमायत जी मथे। ही जेको आस्थानो साले आबाद ठहियो आहे न, मदीने वाले साईं जे निगाह करम सां ठहियो आहे। ऐं हिते जेको आचर जो जलसो थींदो आहे न, ईअं न सम्झ त ही जलसो रुगे हिते कराची में तो थिए, साले आबाद दुंबा ॻोठ में तो थिए। खुदा जाने हिन जलसे ते मदीने वाले मीर जी निगाह रहमत। ही मजलिस छॾींदो न कर, ही मजलिस कज़ा न कंदो कर। हज़ार कम हुजनि छॾे बि हीअ मजलिस तोखे हाज़िरी ॾियणी आहे।